विधो थी उनखे ई संभालींदो कर जंहिं परवर पैदा कयो थी उनखे ई संभालींदो कर जंहिं परवर पैदा कयो थी उनखे ई संभालींदो कर अल्लाह एहसान कयो थी सुहिणो इंसान कयो थी अल्लाह एहसान कयो थी सुहिणो इंसान कयो थी जब रखिया राज के फकीरिया में प्या फिर के करन नवा नाज के मुदामी मकान में के नियत मंजन बाज कन के विजी चंद में तो शया सदा साज हिकड़ा मंज हकीकत जे ब्या मंजल मंज मिजाज के जाहिर जुल्म कंदावत के निवड़त रखन न्याज के मिठड़ा माण्हू बड़ो कंदड़ के कोजा कावड़ बाज माण्हू ने मांगी मोलवी तो कया हन मुमताज अब्दुल वाहिद के बिने एड़ो ई अंदाज जे उन्हीं जो आवाज हर हर पियो हर को दे अल्लाह एहसान कयो थी सुहिणो इंसान कयो थी अल्लाह एहसान कयो थी सुहिणो इंसान कयो थी अल्लाह एहसान कयो थी सुहिणो इंसान कयो थी जय मुसलमान कयो थी जय मुसलमान कयो थी कंहिंखे न विसारींदो करड़ो जय साईं साहु विधो थी उनखे ई संभालींदो कर जय परवर पैदा कयो थी उनखे ई संभालींदो कर परवर पैदा कयो थी उनखे ई संभालींदो कर उनखे ई संभालींदो कर उनखे ई संभालींदो कर गाफिल न गुज़ारींदो कर वो जय साईं साहु विधो थी उनखे ई संभालींदो कर जय परवर पैदा कयो थी उनखे ई संभालींदो कर रखो अज़मत रब अकबर जी कुर्बान जे अखर अखर जी रखो अज़मत रब अकबर जी कुर्बान जे अखर अखर जी